discharge my duties and my functions and perform my functions honestly, to the best of my ability and faithfully. इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आईन और कानून के मुताबिक सर अंजाम दूंगा कि मैं सुप्रीम जुडिशल काउंसिल के जारी करदा ज़ाब्ता इखलाक की पाबंदी करूंगा और किसी रग़बत या इनाद के बगैर इंसाफ करूंगा। जस्टिस काज़ी फाइज़ी साहब सुप्रीम कोर्ट जे 29 चीफ जस्टिस तौर हलफ खणी वरितो। ऐवान सदर में सदर आरिफ अलवी चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब खे उहिदे जो हलफ खणायो। तकरीब में निगरान वज़ीर आज़म अनवरुल्लाह काकड़, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वफ़ाक़ी वज़ीरन, सुप्रीम कोर्ट जी हाज़िर सर्विसिस तोड़े रिटायर्ड जजिस ऐं वकीलन जी भी शिरकत। जस्टिस काज़ी फाइज़ी साहब पंहिंजी घरवारी सरीना ईसा खे पासे में गॾु बीहारे चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ खयो। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट खिलाफ केस ॿुधणी लाइ मुक़रर करे छॾियो। चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस काज़ी फाइज़ी साहब जी सरबराही में फुल कोर्ट बेंच केस जी ॿुधणी सुभाणे कंदी। अॻूणे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 8 रुकनी फुल कोर्ट बेंच एक्ट खिलाफ स्टे जारी कयो हो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब पारां उहिदे जो हलफ खणण खां पोइ सुप्रीम कोर्ट में नयूं मुक़ररियूं। सेशन जज ओकाड़ा जज़ीला असलम सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत रजिस्ट्रार मुक़रर। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार पारां जारी कयल पधिराई मूजिबि डॉक्टर मुश्ताक अहमद चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी साहब जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। अब्दुल सादिक चीफ जस्टिस जो चीफ स्टाफ मुक़रर कयो वियो। नोटिफिकेशन जारी। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जो सरबराह शेख रशीद रावलपिंडी मां गिरफ़्तार, अणॼातल हंधि मुंतक़िल। शेख रशीद जे वकील सरदार अब्दुल रज़ाक ख़ान तस्दीक़ कंदे चयो आहे त शेख रशीद खे रावलपिंडी मां संदसि रहाइशगाह तां संदसि 2 भाइटनि समेत गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवरुल्लाह काकड़ गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे इजलास में शिरकत लाइ 5 ॾींहनि जे सरकारी दौरे ते अमरीका रवानो। अनवरुल्लाह काकड़ 22 सेप्टेम्बर ते गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदो। इजलास जे साइड लाइन ते निगरान वज़ीर आज़म जूं अहम मुलाक़ातूं बि थियल। नवाज शरीफ खे बार बार माइनस करण जी कोशिश कई वई, पर अल्लाह ताला हर भेरे कैसे सुरखुरू करियो। अवाम जे बुग़्ज़ में नवाज शरीफ खे सज़ा ॾिनी वई। उम्मीद त अॼु खां इंसाफ़ सभिनी लाइ बराबर हूंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज शरीफ ऐं संदसि साथी मुल्क खे महांगाई जी दुबण मां कढी सघनि था। हुकूमत मिली त सिंध समेत समूरे मुल्क में तरक़ी थींदी। सखर पुलिस पारां शहीद जान मोहम्मद उमर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में ऑपरेशन। पुलिस पारां शहीद जान मोहम्मद उमर जे कातिलनि जे सहुलियतकारी जे इल्ज़ाम हेठि 4 शकी माण्हू गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी सखर इरफान समूह चयो आहे त शहीद जान मोहम्मद उमर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कचे में ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ऑपरेशन दौरान कातिलनि जे सहुलियतकारी में मुलविस 4 शकी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। शहीद जान मोहम्मद उमर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिक्योरिटी इदारनि खां बि मदद वरिती वेंदी। जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। फातिमा फाड़ो केस में अहम अॻुभराई। गंभट पुलिस जो राणीपुर जी पीरनि जी हवेली ते छापो। पुलिस राणीपुर जी दरगाह जे गादी नशीन जे भाउ पीर सैद शाहज़ेब शाह खे हिरासत में वठी छॾियो। ज़रियनि मूजिब दरगाह जे गादी नशीन जे भाउ सैद शाहज़ेब शाह खे फातिमा क़त्ल केस जे नामज़द जवाबदार फयाज़ शाह ऐं हिना शाह बाबति पुछागाछा लाइ हिरासत में वठी अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। राणीपुर जी पीरनि जी हवेली में जिनसी ॾाढाई बाद वहशाणी तसव्वुर में क़त्ल कयल फातिमा फाड़ो जो क़त्ल केस
जे जांच ऑफिसर CTD हवाले। DIG सखर अब्दुल हमीद खोसो ऐं SSP खैरपुर समीला सिमरो निंगरी फातिमा पड़ो जे वारसनि सां मुलाक़ात करे केस जा तफ़सील मालूम कया। मुलाक़ात दौरान फातिमा पड़ो जे वारसनि केस जे नए जांच ऑफिसर सफ़ीला सोलंकी ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। जांच DSP CTD अब्दुल कदूस कलवड़ हवाले करण जो मुतालबो। DIG सखर अब्दुल हमीद खोसो जी ख़ातिरी बाद फातिमा पड़ो जे क़त्ल केस जी जांच CTD सखर जे DSP अब्दुल कदूस कलवड़ जे हवाले कई वई। केस CTD हवाले करण वारो नोटिफिकेशन जारी।